इंग्लैंड ऑस्ट्रेलिया के मैच खटल 352 रन जो अदब ॾेई छॾियो। ब्लू शर्ट्स मुक़रर ओवरनि में 8 विकेटुनि जे नुक़सान ते 351 रन ठाहियूं। बेन डिकट जी शानदार इनिंग 165 रन ठाहे निमाया रहियो। एक सियासतदान चवंदो हो त शहबाज शरीफ ॿाहिरि पैसा घुरण वेंदो आहे। मां पुछां थो त तव्हां छा ॿाहिरि पैसा विरहाइण वेंदा हुआ? पाकिस्तान खे बर्बाद करण लाइ इस्लामाबाद ते चढ़ाई कई वेंदी आहे, उन जो ख़ात्मो करणो पवंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो डेरा गाज़ी खान में जलसे खे ख़िताब। डेरा गाज़ी खान में कैंसर अस्पताल, राजनपुर में यूनिवर्सिटी ठाहिण ऐं बिजलीअ जे बिलनि में वधीक रिलीफ ॾियण जो ऐलान। शहबाज शरीफ इंडस हाईवे समेत मुख़्तलिफ़ मनसूबनि जो इफ़्तिताह कयो। चयाईं तरक़ी पाकिस्तान जो मुक़दर बणिजी चुकी आहे। भारत खे पुठि ते न छॾियोसीं त मुंहिंजो नालो शहबाज शरीफ न आहे। हुकूमत मुखालिफ़ इत्तेहाद के वधाइण वारी अपोजिशन के फैसले ऐं PTI वफ़द के चीफ जस्टिस सां मुलाकात बैदि सदर मुमलकत आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ विच में अहम मुलाकात जो इम्कान। ज़रियनि जो चवणु त सदर ऐं वज़ीर आज़म विच में मुलाकात गवर्नर हाउस लाहौर में थींदी। आसिफ अली ज़रदारी अॼु 2 ॾींहनि जे दौरे ते लाहौर पहुचंदो। सियासी मुलाकातूं ऐं दरबी रेस में शिरकत कंदो। सदर ऐं वज़ीर आज़म विच में इम्कानी मुलाकात दौरान पावर शेयरिंग फार्मूले ऐं सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं थींदियूं। टैक्स जो दायरो वधाइण सां क़ौमी ख़ज़ाने ते भार घटियो आहे। नाणे वरी वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त महांगाई जी शरह घटि थी सिंगल डिजिट ते अची वई आहे। सुधारनि सां टैक्स वसूलनि में इज़ाफ़ो थियो आहे। चयो वेंदो आहे त असां IMF वटि छो वेंदा आहियूं? ख़ैरियात सां अस्पताल हली सघनि था, तालीम हली सघे थी, पर ख़ैरियात सां हुकूमत नथी हली सघे। प्राइवेट सेक्टर सां गॾिजी कमु करणु वक़्त जी अहम ज़रूरत आहे। IMF जो वफ़द सुभाणे पाकिस्तान पहुचंदो। सूमर खां ॻाल्हियूं थींदियूं। IMF तरफ़ां ईंदड़ माली साल जी बजट में नऊं टैक्स लॻाइण जी तजवीज़। कार्बन लीवी लागू करणु लाज़मी करार। ज़रियनि जो चवणु आहे त IMF वफ़द सां ॻाल्हियुनि दौरान शुरूआती मुसवदे ते ॻाल्हियूं थींदियूं। वफ़द वफ़ाक़ ऐं सूबनि सां टेक्निकल सतह ते ॻाल्हियूं कंदो। ग्रीन बजटिंग, क्लाइमेट स्पेडिंग ते ट्रैकिंग ऐं रिपोर्टिंग ते ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। कार्बन लीवी लागू करणु, इलेक्ट्रिक गाॾियूं ऐं सब्सिडी बाबति ॻाल्हियूं थींदियूं। 4.5 वरियनि ताईं डफेड़ी टोले मुल्की मैशत जो बेड़ो बोड़ियो ऐं अवाम खां रोज़गार खसियो। फितने ऐं विगुड़ जी सियासत मुल्क खे तबाही तरफ़ धिके छॾियो। मैशत तबाह कंदड़ अॼु असां खां ई सवाल करे रहिया आहिनि। पंजाब जी सीनियर वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त हू फितने ऐं विगुड़ जी सियासत ते यकीन न रखंदा आहिनि। ख़ान सवाल कयो त लोड शेडिंग ख़त्म करे मैशत खे पेरनि ते कीअं बीहारियो। स्टॉक एक्सचेंज नई तारीख़ रक़म करे पई। व्याज जी शरह घटिजण सां सीड़पकारनि जो एतमाद वधे पियो। सिंध हुकूमत ऐं टोरंटो मेट्रोपॉलिटन यूनिवर्सिटी विच में तालीमी भाईवारी वधाइण ते इत्तफ़ाक़। सीनियर वज़ीर शर्जील मेमन की सदारत हेठि VCs जे टोरंटो पॉलिटन यूनिवर्सिटी जे वफ़द सां मुलाकात। तालीमी मैदान में सहकार वधाइण ऐं तहक़ीक़ी भाईवारी ते ख़्यालनि जी ॾेवट। मुलाकात दौरान सिंध ऐं कैनेडियन इदारे विच में तालीमी मनसूबनि जे हवाले सां ॻाल्हियूं। जिना हाउस ऐं अस्करी टावर हमले केस में PTI अखबार शाह महमूद कुरैशी जी बुरी ज़मानत में वाद। दहशतगर्दी चोर अदालत जे हेठ में जज केस जी ॿुधणी कई। शाह महमूद कुरैशी खे पेश न कयो वियो। संदसि रिमांड पेपर अदालत में पेश कयो वियो। अदालत शाह महमूद कुरैशी जी बुरी ज़मानत में 9 अप्रैल ताईं वाद कंदे केस जो रिकॉर्ड ऐं जांच रिपोर्टूं तलब करे वरितियूं। मुस्तफ़ा आमिर कत्ल केस की मुख्य जवाबदारनि जी जिस्मानी रिमांड में 5 ॾींहनि जी बाद। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत में मुस्तफ़ा आमिर कत्ल केस की ॿुधणी। अदालत जवाबदार अरमग़ान ऐं शिराज जी जिस्मानी रिमांड में 5 ॾींहनि जी वाद कंदे अॻभराई रिपोर्ट तलब करे वरिती। अदालत हुकुम ॾींदे चयो त ॿिन्ही जवाबदारनि जो मेडिकल कराए रिपोर्ट पेश कई वञे। अदालत तरफ़ां ॿिन्ही जवाबदारनि सां मुलाक़ात लाइ दाख़िल दरख़्वास्त रद्द।